सवाल कयो आहे जावेद ख़ास केली कर्मी। उहो त चए त क़िबला सिंह मुंहिंजो सुवालु आहे त इंश्योरेंस पॉलिसी ऑफ पाकिस्तान जेका 20 साल किस्त प्यार बि आहे, मिसाल तौरु हर 12 महीने 10,000 किस्त प्यारजे त 20 सालनि में 2 लख रुपया थिया। हाणे 20 सालनि खां बाद 2 लखनि जे बदिले 5 लख ॾिना वञनि था। उन बारे में शरीयत जो छा हुकुम आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इंश्योरेंस पॉलिसी रखणु नाजाइज़ ऐं हराम आहे ऐं उन जे नाजाइज़ हुजण जा चंद सबब आहिनि। इन इंश्योरेंस पॉलिसी जे अंदरि जुआ जो बि अंदेशो आहे। अहिड़े नमूने सां इन में गरर यानी फासिद शर्त मौजूदु आहिनि ऐं 3 नंबर ते इन में ब्याज जी बि सूरत आहे। इन जे करे इहो नाजाइज़ ऐं हराम आहे। अलबत्ता कुझु अहिड़ा ममालिक आहिनि जिथे बग़ैर इंश्योरेंस जे गुज़र सफ़र थियणु नामुमकिन थी पवंदो आहे, त उन सूरत जे अंदरि इंश्योरेंस जो मुतबादिल तकाफ़ुल आहे, यानी जेको मजबूर आहे इंश्योरेंस खां बग़ैर उनजो गुज़ारो न आहे, त उहो इंश्योरेंस जी बजाए इस्लामी बैंक जे अंदरि तकाफ़ुल रखाए। त इहो बि इंश्योरेंस जो ई हिकिड़ो क़िस्म आहे, पर इनखे इस्लामी तौर तरीक़नि जे मुताबिक़ बणायो वियो आहे ऐं इहो उलमा जी नज़र में जाइज़ आहे। इन जे करे तकाफ़ुल रखे सघिजे थो ऐं इंश्योरेंस रखाइणु जाइज़ न आहे। अल्लाहु अअलम बिस्सवाब।